मार पवई ए मौत तूं अणमुदाए तो आएं। मार पवई ए मौत तूं अणमुदाए तो आएं। घाई अहिड़ा घोट जिनजी वेल न हुई वञण जी। ॻोठ मोहम्मद यूसुफ पालारी हैदराबाद जी हवान मां प्यारे भाउ प्यारे दोस्त असद रिंद असांखे ॾियारे उमाणी जंहिंखे झुरींदड़ ही यादि। हा राजा भाउ के यादूं आहिनि जेके ज़िंदगीअ में अलाए त केतिरियूं अहम हूंदियूं आहिनि। के यादूं हज़ारे ख़ुशियूं अर्पे वेंदियूं आहिनि त वरी के यादूं हज़ारे लुड़क ॾेई वेंदियूं आहिनि। मुंहिंजो प्यारो पुटु जहांज़ेब जंहिंजी उमिरि अञा 9 महीना मस हुई, पर सच पुछी त उहो गुलाब जे गुल जहिड़ो असां सभिनी घर भातियुनि जो एतिरो त दादिलो थी वियो। जेको हिकिड़ो हुनखे खणंदो हुयो उहो छॾींदो हुयो त ॿियो हुनखे खणी चाह मंझां चुमंदो हुयो। न सिर्फ़ु आउं वालिद साहिबु मुंहिंजो दादिलो, पर पंहिंजी माउ, पंहिंजे भाउ शाहज़ेब, चाचे सनाउला रिंद अताउला, सभिनी घर भातियुनि जो गुलाब जे गुल जहिड़ो प्यारो जहांज़ेब अखियुनि ठार हुयो। अञा त हुन मस्त ज़िंदगीअ में पेर पातो हुयो। सभई घर भाती जॾहिं पंहिंजे नानाणनि सेवण शरीफ़ घुमण विया, पंहिंजे नाने गुलाम मुस्तफ़ा ऐं मामे तारक रिंद वारनि वटि, तॾहिं कुझु ॾींहं सही वापसि हैदराबाद जी तयारियुनि में हुया त अचानक जहांज़ेब खे हल्को हल्को बुखार महसूसु थियो। घर भातियुनि इहो ई सोचियो त हाणे हैदराबाद हलूं था, उते कंहिं डॉक्टर खे ॾेखारे वठंदासीं। बुखार जो मसइलो आहे, अहिड़ी का वॾी ॻाल्हि न आहे। पर जीअं ई हैदराबाद ईंदा ऐं पहुता त हुनजी तबियत काफ़ी ख़राबु थी वई। हुनखे सिविल अस्पताल हैदराबाद जॾहिं खणी आयासीं त हुनजी तबियत अञा वधीक वेतर ख़राबु थी वई। जॾहिं तबियत में मज़ो नज़र न आयो तॾहिं वरी उनखे शिफ्ट करे प्राइवेट अस्पताल गाज़ी मेडिकल सेंटर में दाख़िल करायोसीं। हुनजो इलाजु हलंदो रहियो। 4 खां 5 ॾींहं उते बि दाख़िलो हुयो। कंहिं हद ताईं हुनजी तबियत काफ़ी बहितर बि थी वई, पर वरी अचानक हुनजी तबियत में अहिड़ो त फेरो आयो जो बिल्कुलु मायूस थी वियासीं। दम को आहियूं या न आहियूं, ख्वाब आहे या ख़्याल। दम को आहियूं या न आहियूं, ख्वाब आहे या ख़्याल। ही बुज़ुर्गियूं बादशाहियूं, ख्वाब आहे या ख़्याल। ख़ाक थींदा ख़ाक में, ख़ाकान तोड़े खान सभु। ही ख़ुशियूं ही खानगाहूं, ख्वाब आहे या ख़्याल। हेकिलो आएं हिते वेंदे हुते पिणु हेकिलो। हिक ॿिए सां हम सलामियूं, ख्वाब आहे या ख़्याल। ही हुक्म ही हिकमतूं, ही ख़ौफ़ तोड़े हरफ़तूं। शुगल शादियूं शौक़ शाहियूं, ख्वाब आहे या ख़्याल। दम को आहियूं या न आहियूं, ख्वाब आहे या ख़्याल। बिल्कुलु राजा भाउ मौलवी हाजी अहमद मल्हा केॾो न सच चयो आहे त दम को आहियूं या न आहियूं, ख्वाब आहे या ख़्याल। हीअ दुनिया हिकु ख्वाब मिसल आहे। बसि ईअं 4-5 ॾींहं दाख़िल हुजण खां पोइ 17 तारीख़ 11 महीनो 2022 ख़मीस जी शाम जुमे जी राति असांजो प्यारो जहांज़ेब असांखां हमेशह हमेशह लाइ मोकिलाए वियो। सच पुछी त जीउ झुरी पियो, अखियूं ज़ारो क़तार रोअण लॻियूं। हर तरफ़ मातम ई मातम हुयो। जॾहिं हुनखे खणी ॻोठ मोहम्मद यूसुफ पालारी में पहुता हुआसीं त पंहिंजा तोड़े परावा सभई ज़ारो क़तार रोअण लॻा हा। बसि छा थो करे सघिजे, चवंदा आहिनि जेको ठिकिर ठहियो आहे हिकिड़ी ज़रूरु टुटंदो। सो शायदि असांजे प्यारे गुलाब जे गुल जहिड़े जहांज़ेब जा हयाती जा ॾींहं ई एतिरा हुया। तुंहिंजे अचण जा आसरा भी विया हलिया।
ॼण ॾेह मां सभु ॾीअड़ा बि विया हलिया। तुंहिंजे अचण जा आसरा बि विया हलिया, ॼण ॾेह मां सभु ॾीअड़ा बि विया हलिया। हाणे दुनिया आहे ॿुसी थी वई, हिन जीअ जा जोगीअड़ा बि विया हलिया। तुंहिंजो पतो कोई पियो नाहे अञा, मौसम मटी ऐं सीड़ा बि विया हलिया। हाणे अकेलाई जीअ झोरे पई, गॾिजी गुज़ारियल ॾींहड़ा बि विया हलिया। राजा भाउ सच पुछी त ईद आई ऐं गुज़री वई। ईदूं त हज़ारे ख़ुशियूं खणी ईंदी आहे, पर हीअ रमज़ानुल मुबारक वारी जेका ईद आहे, उन ईद में असांजो प्यारो जहांज़ेब ताज़ो ई असां खां विछड़ियो हुयो। असां घर भातियुनि जी अखियुनि में हज़ारे लुड़क हुया। असां बेइंतहा हुनखे यादि कयो। ईदूं ईदूं न रहियूं, ख़ुशियूं ख़ुशियूं न रहियूं। कहिड़ा वेस मटाइजनि, कहिड़ा ताम रधे खाइजनि। जॾहिं पंहिंजा प्यारा ज़िंदगी मां हलिया वेंदा आहिनि, तॾहिं हर तरफ़ वीरानी नज़र ईंदी आहे। जहांज़ेब तोड़े जो नंढड़ो हुयो, पर सच पुछी त हुनजे चपनि जी मुर्क असां विसारे न आहियूं सघिया। हू नेण खणी निहारींदो हुयो त हज़ारे दिलियूं खटे विझंदो हो। असां घर भातियुनि जो दादलो, माउ पीउ जो दादलो, पंहिंजे भाउ जो दादलो, पंहिंजे चाचनि जो दादलो, असांखे ईअं जुदा थी वेंदो असां कॾहिं सोचियो बि न हो। बरसाति जूं कणियूं हिन ख़ामोश राति आहे, यादूं ही अणगणियूं हिन ख़ामोश राति आहे। बरसाति जूं कणियूं हिन ख़ामोश राति आहे, यादूं ही अणगणियूं हिन ख़ामोश राति आहे। सावण संदा ही ॾींहड़ा तो बिन प्यारियूं रातियूं, कहिड़ियूं हिते वणियूं हिन ख़ामोश राति आहे। लुड़कनि कतारूं आहिनि नेणनि में दर्द छुलके, लुड़कनि कतारूं आहिनि नेणनि में दर्द छुलके। यादूं ज़हर बणियूं हिन ख़ामोश राति आहे। मुंहिंजे उदास जीवन संदियूं सवें बहारूं, दर्दनि में ॼण छणियूं हिन ख़ामोश राति आहे। हा हाणे त राति बि ख़ामोश आहे, ॾींहुं बि ख़ामोश आहे। राह निहारियूं था, जहांज़ेब खे सारियूं था, पर हू त अहिड़े पार वियो जितां को बि वापसि नाहे वरियो। हुनखे त शाहू फ़क़ीर क़ब्रस्तान में मिटीअ माउ हवाले करे मोटी आयासीं, पर सच पुछी त हुनजी यादि हर रोज़ु रुआरे छॾींदी आहे। अखियूं रोई पवंदियूं आहिनि ऐं घर जे अङण ते वेही जॾहिं घर भाती कचहरी कंदा आहियूं, तॾहिं असांजो प्यारो गुलाब जे गुल जहिड़ो जहांज़ेब जॾहिं यादि ईंदो आहे त दिलियूं उदास थी वेंदियूं आहिनि। अॼु बि जॾहिं संदसि मामूं तारक ईंदो आहे, तॾहिं यादूं छिड़ी पवंदियूं आहिनि, ॻाल्हियूं छिड़ी पवंदियूं आहिनि। तॾहिं सच पुछी त असां सभई जहांज़ेब जी ॻाल्हि सारे रोई पवंदा आहियूं ऐं उदास थी वेंदा आहियूं। बसि धणींदड़ दुआ आहे त रब पाक असांजे गुलाब जे गुल जहिड़े जहांज़ेब खे जन्नतुल फिरदौस में जाइ अता फ़रमाए ऐं असां पोयरनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तुंहिंजे शहर मां चूंडिजी माण्हू भलो